हाल हलो हाय रोंदे तू अल्लाह रोंदे तू अंगण वीरान च ॾिसंदे हो रोंदे तू अल्लाह रोंदे तू अंगण वीरान च ॾिसंदे कसम खणा तो ही आऊं कदे तू दर्द मदाहू इंदई मुझो याद वफाऊ रोंदे तू अल्लाह रोंदे तू अंगण वीरान च ॾिसंदे रोंदे तू अल्लाह रोंदे तू अंगण वीरान च ॾिसंदे कसम खणा तो ही आऊं कंदे तू दर्द मदाहू इंदई मुझो याद वफाऊ ए रोंदे तू अल्लाह रोंदे तू अंगण वीरान च ॾिसंदे। अस्सलाम वालेकुम या अली मदद जीअं त उमेद आहे सभई दोस्त ख़ुशि ऐं आबाद हूंदो मौला खे सभिनि खे सलामत रखे। सिलेक्शन जे बारे में जीअं त हींअर मुंहिंजी कैसेट जंहिंजो शो थी रहियो आहे 16 तारीख़ हैदराबाद में जुमे जी शाम छंछर जी राति शाम जो 7 बजे त दोस्तनि खे मां हथ ॿधी दावत ॾियां थो। मूंखे उमेद आहे दोस्तनि भाइरनि में जेकी असांजे पाकिस्तान में रहनि था या दुबई सऊदी में रहनि था देसी या परदेसी ॿाहिरि असांजा उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे शो जूं ईअं सम्झो मुंहिंजो पंहिंजो शो आहे। मूंखे उमेद आहे त हीअ दावत फ़क़ीर जी क़बूल करे मान मथाऊं कंदा। सभिनी दोस्तनि खे जुमे जे ॾींहुं 16 तारीख़ शाम जो 7 बजे मेहरान हाल हैदराबाद पौणा 7 नंबर लतीफ़ाबाद में शो थी रहियो आहे। सभिनी दोस्तनि खे जेको हथ ॿधी मां दावत ॾियां थो। उमेद आहे त शरीक थी करे मुंहिंजे शो खे 4 चंड लॻाईंदा। महिरबानी थींदी। जीअं त हिन केसट जी सिलेक्शन तमामु बहितरीनु शाइर ऐं तमामु सुठी सिलेक्शन थियल आहे। आशिक़ लाशारी सेठ सुमर मकरानी साहब तमामु बहितरीनु शाइर आहे। सिंध जो हिकिड़ो गुलदस्तो आहे सम्झो। ऐं असांजो बबर शेर गफ़ूर बलोच ऐं काफ़ी खोड़ सारा दोस्तनि क़ुर्बान जमालिया या मुंहिंजो भाउ आहे जिदे खां अलीशेर आलखाणी हिन दोस्तनि सभिनी जी महिनत आहे हिन कैसेट में। इंशाल्लाह मूंखे अलाह पाक में इहा उमेद आहे 4 चंड लॻंदा हिन कैसेट खे। ऐं वधि में वधि मां इहा कोशिशि कंदुसि सुठियूं शयूं अवां दोस्तनि ॾाढो पेश कयूं। ऐं मूंखे उमेद आहे अवां दोस्त अची मुंहिंजे शो में मुंहिंजो मान मथाऊं कंदा। महिरबानी थींदी। हाणे आख़िर में हिकिड़ो गीत तव्हांखे ॿुधायां थो क़ुर्बान जमाली जो नाले ख़ुदा जे कुझु क्यास कयो या तव्हांखे बा अलीशेर आलखानी गीत ॿुधायां थो। ओ शाबस वा तोखे जानी अहिड़ा वज छिनी छॼई जोड़ शाबस वा तोखे जानी अहिड़ा वज छिनी छॼई जोड़ ओ हैफ़ हुजे तुंहिंजी यारीअ खे मूंसां कोन निभायई तोड़ अल्लाह हैफ़ हुजे तुंहिंजी यारीअ खे मूंसां कोन निभायई तोड़ शाबस वा तोखे जानी अहिड़ा अॼु छिनी छॼई जोड़ ओ हैफ़ हुजे तुंहिंजी यारीअ खे मूंसां कोन निभायई तोड़ अल्लाह हैफ़ हुजे तुंहिंजी यारीअ खे मूंसां कोन निभायई तोड़। ही अलीशेर आलखानी जो गीत तव्हां दोस्तनि खे ॿुधाइजो हींअर नई कैसेट में गानो आहे। ऐं वधीक वरी दोस्तनि खे अपील आहे त मुंहिंजे शो में शरीक थीजो। सभिनी दोस्तनि खे जेके असांजे सिंध में रहनि था या मुल्क खां ॿाहिरि रहनि था दुबई सऊदी या इंडिया में जेके बि दोस्त आहियो सभिनी दोस्तनि खे फ़नकार अख़्तर लाशारी तरफ़ां
अव्हांखे स्पेशल दावत आहे ऐं सभई दोस्त अचिजो, महिरबानी थींदी, या अली मदद।